दोस्तों दुनिया जा उलमा तव्हां खे क़ुरान ॿुधाईंदा हदीस ॿुधाईंदा पर मुंहिंजा दोस्त रूहानी तौर ते तरीक़े ते न आणींदा यानी तहज्जुद नमाज शरीयत तक़वा परहेज़गार इबादत रियाज़त ख़ौफ़ खुदा तव्हां खे मरद अल्लाह जे कामिल वली वटा मिलंदो इल्म वारे वटा तव्हां खे मुंहिंजा दोस्तो यादि रखनि किताब जा इल्म पढ़ाईंदा जेके अहिड़ी किताबी सॼो वञे उहो तव्हांखे रूहानी न सेखारींदा जे अव्हांखे तरीक़ा तसव्वुफ़ सिखणो आहे त अल्लाह जे कामिल वलीअ जा मुंहिंजा दोस्तो कदम पकड़णा पवंदा हथ पकड़णा पवंदा हुज़ूर ग़ौसे पाक का फ़रमान मुंहिंजी जिस्म मुबारक में कुर्ते मुबारक में 40 सोने जो गुरूर में सरदार बि खिलण लॻो मज़ाक में जो असां मज़ाक थो कयूं सही मां चवण लॻो मज़ाक नथो कयां वाकई मुंहिंजे अंदरि कुर्ते में अंदरि जुबे में अंदरि या बहरान जे अंदरे पासे का मुझे अमर साम 40 सोने जो मोल दीनार बधी रखिया जने खोलियो जो साईं जो बिदान मुबारक के मथे कयो वाकई उन्हें मां 40 सोने जो मोल 40 दीनार निकता सब काफिले वाला बहरान रह दिया कोई फरण वाला बहरान रह दिया जो सरदार अहमद बदरी चवण लगो निगरानी कर ए फकीर ए दरवेश अल्लाह वाला जे तू चाहिया त तुझा या सिक्का दीनार बची पिया सके असां चंगासी पांजे बचाना मुंहिंजा 200,000 कुड़ ॻाल्हाईंदासीं 1000 कुड़ ॻाल्हाई को पकड़ो को दो ॻाल्हाईंदासीं जे मुंहिंजा दोस्त माण्हू वेहंदा आहिनि मोबाइल ते हिकिड़ी हदीस बयानु कंदा उन्हनि जी उहा हदीस निकिरी पवंदी जाली त मुंहिंजा दोस्त वरी पेश कंदा या धीरे धीरे मुंहिंजा दोस्त या हिकिड़े नमूने जी पकड़ एॾी मज़बूत थींदी जो दुनिया वारा उन्हनि खे ॾिसंदा त हिन माण्हू जो कहिड़ो अशर थियो ऐं माण्हू जे साम्हूं उन्हनि खे आंदो पींदो ॾिसो ई तव्हांखे गुमराह करण वारो कहिड़ो हाल आहे सो मुंहिंजा हुज़ूर ग़ौसे पाक बि खे चवण लॻा तुंहिंजा सोन जा सिक्का चांदी जा सिक्का दीनार बची पिया सघनि तूं चङी हा वोट मौजूदु कोन्हनि खे हुज़ूर ग़ौसे पाक फरमाया मां महबूब जो बचड़ो आहियां सोने अली जो बचड़ो आहियां हसन बि आहियां हुसैन बि आहियां मुंहिंजी अम्मा तरबियत न कया मुंहिंजी घरवार इहा तरबियत न कया अम्मा फरमायो मूंखे वाइदो मूंखां वरितो हो त इहे बच्चा कहिड़ो ॾुखियो वक़्तु अची वञी कॾहिं बि पूर खां ई ग़लति ज़बानी का कमु न वठिजा मूंखे अम्मा जो वाइदो यादि बनी अमर सां वाइदो कयो उन वाइदे खे मूं निभायो आहे मुंहिंजा दोस्त मुआज़ निभाए बनी ने वो तासीर देखी कि बदलते तक़दीर हज़ारों की देखी और मुंहिंजा दोस्त केतिरो काफ़िलो हो केतिरा पढ़ण वारा हा मुंहिंजा दोस्त उन जे सरदार जे अखियुनि मां घोड़ा अची विया हो आज़ारी करण रोअण लॻो त अम्मा जे वाइदे जे करे तो पंहिंजा सिक्का बि असांखे ॾियण लाइ तयार आहीं पर जे रब्बुल आलमीन काइनात खे खल्कियो आहे अल्लाह करीम असां इंसान खे खल्कियो आहे अल्लाह करीम असांखे इबादत लाइ खल्कियो आहे मा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून असां जिन्ननि इंसाननि खे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे उन अल्लाह जे हुक्मनि खे असां टोड़े छॾियोसीं अल्लाह जे हुदूदनि खे असां टोड़े छॾियोसीं पर तो अम्मा जो वाइदो निभायो आहे उहे जेतिरा बि फरण वारो जेको मुंहिंजा दोस्त उहे फोरू हा उहे रहज़न हा उहे छिनण वारा खसण वारा हा वो मुंहिंजा दोस्त नंढपिण में ई पूरे ग़ौसे पाक रज़ियल्लाहु तआला रहमतुल्लाह तआला अलैहि क़दम मुबारकनि ते गिरी पिया ऐं तौबा किया त असां ज़िंदगी भर में वरी इन्हनि कमनि ते वेठो न ईंदासीं काफ़िले वारनि खे बीमार मोटाइनि उन जो सामान भी मोटाइनि तौबा ताइब थिया पाण सरदार सूदो जेकी उन सां गॾु माण्हू हुया सब तौबा ताइब थिया पर मुंहिंजा दोस्तनि मुआशिरे जो कहिड़ो हाल आहे मुंहिंजा दोस्त उन्हनि जे मथे में सोली ज़िंदगी में जुई कोन थी चोरे रस्ते में का गाड़ी न छॾीसीं हलंदे बि तो हुन जी गाड़ी चोरी मुंहिंजा दोस्त हालात तव्हांजे अखियुनि जे साम्हूं मुख़्तसर तालीम अंदाज़ कंदो वञा हा त अल्लाह तबारक व तआला इंसान खे अक़ुल ॾिनो आहे शुऊर ॾिनो आहे यादि रखणु खपे जेके लुटण ऐं फरण वारा आहिनि दुनिया में उन्हनि जो अलॻि हिसाब आहे आख़िरत में अलॻि हिसाब आहे कीअं सूरज महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था हुज़ूर त फरमाइनि जॾहिं कि अल्लाह मेराज करायो त मूं हिकु क़ौम उहा बि ॾिठी
नीचे जिस्मन जान के इरसा दिनों पे बने जैसा मुझा दोस्तों बेले में भला मुझा दोस्तों खबर थी रहा या उन्हें अंदर कंडा थी रहा मजबूत है कि एक किस्म की वो डिंगा को वठी करे उनके पेट में लगाए बा खन जो मला के चिका पाजन हुजूर दा फरमान सलो जिस्म ने जो रोटी अलैहिस्सलाम के हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम ने या रसूल अल्लाह उहे मामूनी उहा कोमा जो रस्तम रोडन दे गई मांग जो फुरू कदी ही चोरी कदा धाड़ा नदा नाक माल खाइंदा अल्लाह तबारक व तआला इनके जिने सजा में मुब्तला केवा जैसी ताई हो जा तो सब किताब का बाद बस जिंदगी में सब किताब यार तो दुआ अल्लाह तबारक व तआला का करीम अल्लाह असा सभी के नेक सारे अमल करने की तौफीक अता फरमाए।